सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे ॾिहाड़े ते रैलियूं कढी ॿिन्ही जहाननि जे सरदार जी विलादत जो जश्न मल्हायो वियो। जामशोरे में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते मौलवी अब्दुल क़यूम, मौलवी अब्दुल्ला ताहिरी, इनायतुल्ला ताहिरी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिं में नौजवाननि, बुज़ुर्गनि ऐं मासूम ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उमरकोट में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार जी विलादत जे मौक़े ते मज़हबी जमायतुनि पारां जश्न ए मिलाद जूं रैलियूं कढियूं वयूं। डीपले में बि 12 रबिउल अव्वल ते ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे मौक़े ते मिठीअ खां डीपले ताईं मुफ्ती अली नवाज़ झागोरो, अलामा मोहम्मद रमज़ान लतीफ़ानी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में शानदार रैली कढी वई। कंदरा में बि अहले सुन्नत व जमायत पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते ॻोठ बख्श कटबर खां रैली कढी वई, जंहिं में आशिकाने रसूल पारां मरहबा या मुस्तफ़ा जा नारा बुलंद कया विया। करमपुर में बि मौलवी सदरदीन ऐं मोहम्मद इब्राहिम शेख जी अॻवानी में रैली कढी वई, जिते हर तरफ़ मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जा नारा गुंजंदा रहिया। सजावल ज़िले जे समूरनि शहरनि सजावल, मीरपुर बठोरो, दड़ो समेत ॿियनि शहरनि में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। नओं दबालो में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जे ॾिहाड़े जे मौक़े ते मौलवी अब्दुल गफूर चांडियो, मौलवी मोहम्मद अयूब सिकंदरी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मक्का मस्जिद खां रैली कढी वई, जंहिं में हज़ारे आशिकाने रसूल शरीक थिया। हालानी में बि ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते नूरानी मस्जिद खां मौलाना मुनवर चांग, मौलाना मेहताब अली ताहिरी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी वई। खिपरे में बि जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते मुख़्तलिफ़ ॻोठनि मां सवें रैलियूं खिपरो पहुतियूं, जॾहिं त शहर मां मरकज़ी रैली क़दीमी मस्जिद खिपरो मां मुफ्ती अहमद अली सिकंदरी, कारी मोहम्मद शरीफ कादरी ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। ठरी मीरवा में बि जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जुलूस गौसिया कादरिया मदरसे में गॾु थिया, जितां पीर सैयद मीरान शाह जीलानी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिं में हज़ारे आशिकाने रसूल शरीक थिया। दरिया खान मरी में बि ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मदीना मस्जिद खां मौलाना दिलदार अहमद, हाफ़िज़ तनवीर अहमद ऐं हाफ़िज़ मोहरम कासमीअ जी अॻवानी में सवें कारनि ऐं मोटरसाइकिलनि ते रैली कढी वई, जेका मदीना मस्जिद वटि जलसे जी सूरत अख्तियार करे वई। दौड़ में बि ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जामिया मस्जिद हनीफा खां शानदार रैली मौलाना अरशद सईदी, कारी मोहम्मद शरीफ ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई, जिते नबी पाक जी ज़िंदगी ऐं सीरत ते रोशनी विधी वई। गड़ी खेरे में बि ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते गौसिया मस्जिद खां मुफ्ती मौलाना फज़ल मोहम्मद जमाली, मौलाना ज़ाहिद हुसैन जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जेका लब्बैक या रसूलुल्लाह जा नारा हणंदे पंज गली चौक ते जलसे जी सूरत अख्तियार करे वई। सॻियूं में बि ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैली असदुल्ला चन्ना ऐं मौलवी मियां अली शेर चन्ना जी अॻवानी में कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी दरगाह आलिया लोढ़ो शरीफ पहुती, जिते हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद थी वयूं। राड़कीअ में बि ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते जामिया मस्जिद राड़कीअ खां जलूस कढियो वियो, जंहिं में वॾे अंग में आशिकाने रसूल शरीक थिया। बोज़दार वॾा में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे ॾिहाड़े जे हवाले सां नूरानी जामिया मस्जिद खां अमजद टांवरी, सलीम उजण ऐं ॿियनि जी अॻवानीअ में सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा जे नारनि सां हिकु आलीशान रैली कढी वई। नएं दहिरे में बि जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। खानपुर में बि ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जे नारनि जी गूंज सां रैली कढी वई। पखे में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार जे विलादत जे मौक़े ते सैयद गुलशाह, एमबी मुख्तियार अली, माशूक मुगैरी ऐं ॿियनि जी अॻवानी में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां रैली कढी वई। चंबड़ में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे ॾिहाड़े जे हवाले सां मज़हबी तंज़ीमनि पारां आलीशान रैलियूं कढियूं वयूं। चेलार में बि जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मौलाना डहद हनीफ अतारी, मौलवी अकबर बजीर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं कढियूं वयूं, जिते सरकार जी आमद मरहबा जा नारा हयां विया। रैलियुनि खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे ॿिन्ही जहाननि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो नबी मिलियो आहे, जेको पूरी काइनात जो नबी आहे। हुननि चयो त असांखे कामयाबी हासिल करणी आहे त नबी पाक जी ॾसियल वाट ते हली हिन दुनिया तोड़े आख़िरत में कामयाबी हासिल करे सघिजे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk